अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां लुत्फुल्ला अब्बासी वेठल गुलशन मोहम्मद सोसाइटी वार्ड नंबर 4 हिन वीडियो ज़रिए ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि खे आगाह थो कयां त मुंहिंजो वॾो पुटु नजीबुल्लाह नाले ग़लति सोबत में अची ऐं ख़राबु सोबत में अची ख़राबु थी वियो आहे, जेको घर बि कोन थो रहे ऐं हींअर ख़बर न आहे त किथे आहे। कॾहिं कॾहिं को महीने मासे अचे थो, न त ग़ाइबु आहे। ऐं हुनजी ग़लति एक्टिविटी ऐं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ इज़तदार माण्हू, कारोबारी माण्हू ऐं सियासतदान ऐं नोटेबल माण्हू जेको सो उन्हनि जे ख़िलाफ़ु लिखंदो रहे थो ऐं को सुठो कोन थो लिखे, गंद गारियूं किचिरो लिखे थो। काफ़ी सालनि खां मन करण बावजूदि हू नथो मुड़े, न मुंहिंजे चए आखे में एतिरे ते जो विढ़ण लाइ तयारु आहे। हाणे हींअर उहो ग़ाइबु आहे, कॾहिं अचे थो कॾहिं वञे थो, सॼी राति जागे थो ऐं जेको आहे सो ॾींहं जो सुम्हे थो, वरी शाम जो उथी करे सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ पोस्टूं वग़ैरह हलाए। हींअर ताज़ो मुंहिंजो किराएदार आहे होटल जो राणा सत्तार, जेको मशहूरु शख़्सियत फ़क़ीर तबियत माण्हू आहे, उनजे लाइ हिन ग़लीज़ लफ़्ज़ गंदा ऐं इल्ज़ामात हयां जेके मुंहिंजे बर्दाश्त खां वॾा आहिनि। ऐं माज़ी में तव्हां वेंदो, सभिनी खे ख़बर आहे, उनजी ID चेक कंदो फेसबुक जी, त उते मुंहिंजे वॾे बिरादर ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ जेको आहे सो गारियूं, मुख़्तलिफ़ जेको सो गंद उछलाइण, असां ॿाहिरनि खे विढ़ाइण जी कोशिशि। बाबा प्रॉपर्टी मिल्कियत असां ॿाहिरनि जी आहे ऐं असां वठूं, हिक ॿिए खे ॾियूं न ॾियूं, औलाद केरु थींदो आहे। ऐं हीउ चवे थो त मूंखे प्रॉपर्टी ॾे, हिसो ॾे, मूंखे ख़र्चो ॾे। बाबा तूं रुलंदो थो वधी, हिते तूं दुकानु तबाह करे, हिकिड़ो हेॾो सारो शॉप तूं तबाह करे, तूं 20-25,000 30,000 डेली कमाइण वारो, उहो सॼो तूं बंदि करे तूं पाण ई हैदराबाद हली वई या कराची हली वई, रुलंदो वधी। हिन जा बचा बि मां पियो था थियां, जेके मासूम आहिनि नंढड़े हूंदे खां मूं था थिया आहिनि, ऐं उहे मां था थियां पियो स्कूल छॾे अचणु, ट्यूशनूं ॿियो टियो। हुनखे मासूमनि जो बि हिनखे ख़्यालु कोन्हे, हिनखे अमड़ पोड़ी जो ख़्यालु कोन्हे, जेका बीमार आहे, जेका हिन अचण खां पोइ हिनखे पेरनि ते रवा मिंथूं ऐं इलाज कंदी रहे थी। हिनखे कंहिंजो अहसासु कोन्हे, हीउ पीउ सां विढ़ण लाइ तयारु आहे, हीउ ॿाहिरनि सां विढ़ण लाइ तयारु आहे। ऐं मां हिनखे जेको हिन वीडियो ज़रिए आगाह थो कयां त बाबा तुंहिंजी छाजी प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी हूंदी आहे ॿाहिरनि जी, नाफ़रमान औलाद जे लाइ प्रॉपर्टी कान्हे का, तूं मुंहिंजो औलाद ई कोन्हे। मां हिन वीडियो ज़रिए आम ख़ासि ऐं सॼी दुनिया खे आगाह थो कयां त हिन सां जेको बि ॾेती लेती कारोबार कंदो, या को बि सियासी पोस्ट या जेको बि गंद कंदो या कंहिंसां उचाईंदो, विढ़ंदो, जहिड़ो कंदो, उनजो ज़िम्मेवार ही पाण हूंदो। उनमें मुंहिंजो घर ऐं मुंहिंजा बचा, मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजा ॿाहिरि बदल न हूंदा। हिनखे आउं लादावा कयां थो, हीउ मुंहिंजे औलाद ई कोन्हे। जॾहिं मुंहिंजो औलाद ई कोन्हे त छाजी हिनजी मिल्कियत? हीउ तमामु गंदे ज़हन जो माण्हू आहे, गंदो माण्हू आहे। ऐं मां काफ़ी मरतबा पंहिंजा दोस्त प्लस में हिन जा दोस्त 2 सालनि खां कोशिशि में रहियुसि त हीउ इंसान भुली भुली भाण आई, पर हीउ न आयो ऐं रहंदो चरी कीअं जे वेरो वेरो वधां। हाणे मां मजबूर थी धंधनि ते रोज़नि ते वार ऐं दोस्तनि यारनि सां जंहिंसां फोटो ॾिसे, या डॉक्टर साहिबु मुंहिंजो वॾो भाउ आहे, सम्झ पीउ बराबरि आहे, उनजे ख़िलाफ़ु नाज़ेबा अल्फाज़ फेसबुक ते डेली जेको चाचनि खे पीउ खे कुते खां वञंदो सॾे, ऐं छा थो करे सघां? ऐं मजबूर थी इंसान आहियां, हींअर तमामु भरिजी वियो आहियां ऐं मां लातालकी कयां थो। मुंहिंजो हिन सां को बि तालुक़ु कोन्हे। जेको बि हिनजो कोल फेल ॾेती लेती सिस्टम हूंदो, उनजो पाण ज़िम्मेवार हूंदो। ऐं मां वारनि थो कयां उन्हनि खे, पंहिंजनि खे, पंहिंजे करोड़ा ज़ात अब्बासी खे, ऐं प्लस में जेका हिन जा दोस्त आहिनि अहिड़े लेवल जा आहिनि जेके हिनजी सपोर्ट कनि था ऐं कमेंट्स में वाह कनि था। मां उन्हनि खे बि चिता थो ॾियां त तव्हां सुभाणे हे को बि क़दम खणे थो, क़ाबिल फ्राई करे थो, उन में तव्हां बि शामिलु हूंदो ऐं तव्हांजा नाला बि शामिलु हूंदा। तंहिंजे करे तव्हां हिनजी सपोर्ट करणु बंदि कयो, जे न त पोइ मां सभिनी जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कंदुसि।